मलीर का खबर शामिल कयूं पिया। मुश्ताक गबोल जी रिपोर्ट मुताबिक़ घगर फाटक वासी मुल्क में पेट्रोल ऐं डीज़ल जे क़ीमतुनि में तेज़ीअ सां थींदड़ इज़ाफ़े ऐं आम वापे जे शयुनि जे वधंदड़ क़ीमतुनि ख़िलाफ़ रोडनि ते निकिरी आया। क़ौमी शाहराह ते एहतजाज धरनो। मलीर जे इलाइक़े घगर जा रहवासी मुल्क में तेज़ीअ सां वधंदड़ पेट्रोल ऐं डीज़ल जी क़ीमतुनि ऐं आम वापे जे शयुनि जे क़ीमतुनि जे इज़ाफ़े ख़िलाफ़ एहतजाज कंदा रोडनि ते निकिरी आया ऐं क़ौमी शाहराह ते एहतजाजी धरनो हयो। उन मौके ते मुज़ाहिरनि जी अॻुवानी कंदड़ ग़ुलाम हैदर कलमती उर्फ चोटू ऐं अब्दुल अज़ीज़ कलमती साफ़िन सां ॻाल्हाईंदे चयो त हुक्मराननि जी ग़लति पॉलिसियुनि सबबि मुल्क ॾींहों ॾींहुं बुख, बेरोज़गारी ऐं बदहालीअ जे वर चढ़ंदो पियो वञे। उन्हनि चयो त हिक हफ़्ते में पेट्रोल जी क़ीमतुनि में 60 रुपया वधणु हुक्मराननि जी नाकामी आहे। हुक्मराननि जी ग़लति पॉलिसियुनि सबबि मुल्क जो ग़रीब मज़दूर तबिको हिन वक़्तु शदीद अज़ियतनाक मरहले मां गुज़री वियो आहे। हिन वक़्त जी मानीअ लाइ परेशान आहे। उन्हनि तेज़ीअ सां वधंदड़ महांगाई जी मज़म्मत कंदे मुतालबो कयो त पेट्रोल समेत समूरनि शयुनि जा वधायल अघ घटाए अवाम खे रिलीफ फराहम कयो वञे। ॿी सूरत में एहतजाज जो दायरो वधाईंदासीं।